गुरदाता गुरसूरमा गुरशीतल निर्दोष नानक गुर ते पाइए शील धर्म संतोष। जिसका पिता तू है मेरे स्वामी तुझ बारक बुक के सी नौन नाम दान ग्रह तेरे जो मांगे सो लेसी। दास दुखी तो मैं दुखी आज अंत त्रिकाल। गुर विवेक सत सर है आज जुगाजी जुग जुग गुर है परमेश्वर। धन 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 प्यारे क्या महिमा को मैं शब्द की। धन 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 है प्यारे क्या कहूँ मैं मां शब्द की। जो पढ़ते हैं शब्द में तो जाने महिमा शब्द की। जो पढ़ते हैं शब्द में तो जाने महिमा शब्द की। क्षण चिन्ह रखिया हो रही क्षण चिन्ह रखिया हो रही क्या उपमा को मैं शब्द की। बिना शब्द फिरे भरमातिया न जानी गतवत शब्द की। जन गुर पाया शब्द का जन गुर पाया शब्द का और प्रीत करी जन शब्द की। बदभागी वे जीव है जो करे कमाई शब्द की। बदभागी वो जीव है जो करे कमाई शब्द की। बिना शब्द मन वस नहीं बिना शब्द मन वस नहीं तुम सुरत करो वो शब्द की। वे क्यों आए इस जगत में जिन मिली न पूंजी शब्द की। वे क्यों आए इस जगत में जिन मिली न पूंजी शब्द की। धन घट में हरदम हो रही धन घट में हरदम हो रही क्यों सुने न बानी शब्द की। क्यों सुने न बानी शब्द की। बेचकेला ध्यान दर मिले निशानी शब्द की। तज आलस निंद्रा कायली तज आलस निंद्रा कायली तू लगन लगा ले शब्द की। 5 शब्द घट में बजे ये नर ने कर दे शब्द की।
पांच शब्द घट में बजे, ये निर्णय कर ले शब्द की। गुरु ज्ञान बताया शब्द का, तो हो जा जानी शब्द की। मैं शब्द शब्द बहुतक का, मैं शब्द शब्द बहुतक का, कोई न माने शब्द की। जन्म का अर्थ खो दिया, चढ़े न घाटी शब्द की। जन्म का अर्थ खो दिया, चढ़े न घाटी शब्द की। राधा स्वामी का कच्छ हुए, बिन भागन धारा शब्द की। राधा स्वामी का कच्छ हुए, बिन भागन धारा शब्द की। और सजे पातशाह की जय। साध संगत अज सतगुर दे जन्म दिन त्योहार जी तव्हां सभिनी गुरमुखन के लख लख वाधायूं हुजनि। चल उन्हीं अपार समर्थ गुरु जी तव्हां ते आशीर्वाद थींदी, दया महर थींदी। तव्हांजा कार्य लोक परलोक जा सवार दो। जिसका पिता मेरा है स्वामी, तिस बारक बुख कैसी। नवनिध नाम न जान ग्रह तेरे, जो मांगे सो लेसी। दास दुखी तो मैं दुखी, आद अंत ते काल। प्यारी साध संगत तव्हांजी लाज हर तरह उन्हें प्रीतम गुरदे इसरार शब्द किया। दया न कंहिंजी रही आ और न रही। कई दफ़ा मां यह बेनती करे चुको आहियां, तंहिं करे तव्हां टेक शब्द जी रखो ऐं शब्द में प्यार रखो। जीअं हज़ूर स्वामी जन जी वाणी हे ॿुधव तव्हां सॼी शब्द जी महिमा सां हे किताब भरे पियो आहे। तंहिं करे प्यारी साध संगत आख़िरी हिन दुनिया में असीं मुसाफ़िर आहियूं। अॼु बि हली सघूं था, सुभाणे बि हली सघूं था। हे मुसाफ़िर सां कड़ी यारी, टिकी राति हिकु सुभाणे करे चारी। असीं हिन वॾी मेर सराज में मुसाफ़िर खाने में हिकु धर्मशाला में असीं अची कम जे करे मुसाफ़िर थियाऊं। पर जॾहिं जीअं मुसाफ़िर जो कमु पूरो थींदो आहे, उहो इन धर्मशाला खे छॾंदे विरम न कंदो आहे। त प्यारी साध संगत लख मिसालां तव्हांजे साम्हूं आहिनि। कई असांजा बुज़ुर्ग पिता माता ऐं कई हलिया विया, पर यादि रखो हिकु ॾींहुं इहो नंबर बि असांजो ईंदो। अचे ओच ते बांस पैदा थियो, झटि हीअ झरकी चमन में वियो। तंहिं करे उन पूरन सतगुर के, उन दातार के वेही उनजो हुकुम जेको आहे 2 कलाक असीं ज़रूर लख कम छॾे करे आख़िरी तव्हांजे परलोक जो समर आहे। आख़िरी तव्हांखे उहो साथ ॾींदो, तव्हांखे टेक ॾींदो। तंहिं करे हे जेके बि धंधा आहिनि, नानक धंधा नित नवा
न खुटे दिन न खुटे रात। ये खुटना ही ना है। ये तव्हां चयो त असां निभाए छॾियूं, निभदा न, अञा बि अॻे वधदा। तंहिं करे उन प्रीतम गुरु जो आसरो करे पंहिंजी हर चीज खे तक़दीर जे हवाले छॾियो। हर चीज खे पंहिंजी क़िस्मत जे हवाले कयो, छो त लखे तक़दीरा असांजूं बुराई वारियूं बि उहो दातार बेचण वारो आहे। लिखिया लेख अज़ल जा इहा सिमरजी मुंहिंजे सिर्फ़ सतगुर कया। ॿियो कोई दुनिया में ये तक़दीरा मिटे न थो सघे। पर प्यारी साध संगत, अॼु तव्हां वॾी अहंता कृपा करे, ख़र्च खवा करे, तकलीफ़ा करे, कई पैसा ख़र्च करे हज़ारा रुपया हिते पधारिया। सब प्यारी साध संगत, अगर असांखो का भुल चुक थी हुजे, असांजे सेवादारनि को थी हुजे, त असीं लख लख बार तव्हांखो माफ़ी था वठो। त का बि ॻाल्हि दिल में न रखी करे तव्हां पाण खे सतगुर जो प्रेमी सम्झो, उनजा गुरमुख सम्झो। आखिर असांजो वारिस लोक परलोक जो बि उहो आहे, हाणे बि उहो आहे। त लोक सुखी परलोक सहज। तंहिं करे जनन गुरमुखनि खे इहो आसरो आहे कई आशिक संतन जे तय में तरी चुका आहिनि। जे एतास इहे ज़ाहिर कजनि त को वक़्त लॻी वेंदो। तंहिं करे प्यारी साध संगत, ही सत्संग त समाप्त आहे, यानी भोग पइजी वियो। हाणे असांजी वेनती आहे, तव्हां लंगर छके करे मां हुते वियां थो, तव्हां प्रसाद वठो। जे रहो तव्हांजो पंहिंजो घर आहे। ये सतगुर जो घर सब जो घर आहे। ये शख्सी घर न आहे, ये शख्सी जगह न आहे। हिनजे मालिक अॼु बि संगत आहे। और बाद बि संगत आहे। तंहिं करे आखिर हिन दुनिया में हलणो आहे, इहा संभाल संगतन खे करणी आहे। मां पंहिंजे तरफ़ां हिकु बालक जाने रखियो आहे, जंहिंजी बि तव्हांखे हमदर्दी करणी आहे। कई दफ़ा मां इहा वेनती करे चुको आहियां त मुंहिंजो शरीर जाने मुंहिंजो साध दिनों दर छॾे रहियो आहे। ऐं मां में तमामु इंता कमज़ोरी आहे ऐं मुंहिंजो गलो बि कमु करे नथो सघे, वरी दिलि जो मूंखे आरज़ू आहे। तंहिं करे प्यारी साध संगत, दम जो को वेसाह न आहे। सो मां सभु कुझु वसियत करे छॾी आहे। अगर मुंहिंजो दम कराए बि छुटी वञे त को बि मुंहिंजो क्रियाक्रम न करे, 12 ॾींहं यानी मुंहिंजो ॿारो करे मूंखे इते संस्कार करे ऐं इते ई समाधि ॾियनि। छो त असांजे लखां महापुरुषनि पंहिंजो समाधियूं यादगार आहे हिकिड़ो। तंहिं करे हिन डेरे में मां इंता सेवाऊं कनि ऐं मुंहिंजी समाधि सां हे डेरो क़ाइमु रहंदो। ऐं कई प्रेमी अची करे यानी यादगार करे अचे पंहिंजो दुख हिते मिटाईंदा। त प्यारी साध संगत, मुंहिंजी दिलि भरिजी थी अचे, घणो त मां लेक्चर नथो करे सघां। तंहिं करे आखिर असांखे उन सतगुर जो आसरो करणो आहे।
जेको असांजी ज़िंदा भी असांजो मददगार आ, पर मरण को पोइ भी मददगार आ। मां एतिरो वेनती कंदुमि, जेके प्रेमी हिन दुनिया में वञनि था, वधीक अंदरि नज़ारा ॾिसो त छा सतगुर जा मदार आहिनि, छा सिकड़ी संभाल थी रही आहे, कहिड़ी आफ़तनि को ख़ौफ़नि को। कंहिं दरवेश चवा त अंदरि कई ख़ौफ़ ख़तरा दर पेश अचनि था। तंहिं करे इहा सतगुर जी ताक़त आहे। काल पापी जो वॾो जंजाल आहे, वॾी यानी उनजी ताक़त कमु करे रही आहे। हीउ देसी काल जो आहे, असीं हिन देश में मुसाफ़िर आहियूं। तंहिं करे अगरि असांजो सही को मित्र आहे, संबंधी आहे, लोक परलोक जो हितकारी आहे, त उहो सतगुर आहे। पीर राब खुदी बे पीरे ई सफ़र, बे पीर हिन सफ़र खे तय न करे सघंदो। अंदरि ॾाढियूं मुश्किलियूं आहिनि, कई एवरेज लखे दरिया समुंड पार करणा पवनि था, केरु कराए? बिना मलाह जे केरु वंजाणे? तंहिं करे मुंहिंजी लख वार सतगुर खे नमस्कार आहे, संगतनि खे नमस्कार आहे। तंहिं करे का बि भल चुक असां को थी हुजे त उनजी मां माफ़ी थो वठां सभिनी प्रेमियुनि खां। रसोई खाई करे रसोई साण बि खणी वञो, छो त रस्तो परे आहे। तव्हांखे रसोई जी घुर्ज रस्ते में थींदी। तंहिं करे प्यारी साध संगत, तव्हां ख़ुशि खुरम जो 2 तारीख़ अप्रैल जी नोट करे छॾियो, झटपट में वरसी थींदी जे हयाती रही। ॿी असांजी वरसी हिकु गौंसपुर में बि असांजो प्रेमी भगवान दास चवे थो, सतगुरु अंजी आशा मनसा पूरी कंदी ऐं पूरो कंदो, छर अंजी मन मनसा इहा थींदी। अंजे भर में हिकु डेरो ॿियो असांजो खानपुर में आहे, शायदि उते बि 2-3 कलाक मूंखे वञणो पए। तंहिं करे प्यारी साध संगत, मां सभिनी प्रेमियुनि खे नमस्ते कयां ऐं सतगुरु छॾ तव्हांखे आबाद कंदो, शाद कंदो, ख़ुशि खुरम कंदो ऐं पंहिंजूं लख लख आशीर्वाद तव्हां ते कंदो ऐं तव्हांजा कार्ज हितो जा बि पर परलोक जा बि कंदो, छो त उनजी पूरी जवाबदारी आहे, उनजी पूरी जिम्मेवारी आहे। वो कचो जार ना है, कचा जार हरगन कीजे, कचा जान जा जोखा। औखी देव च कम न आवे, सौखी देव च सौखा। खावण देव रलमन बैठे, पिछे देवे धोखा। गुलाम फरीदा कचा जार हरगन कीजे, कचा खोखे जा खोखा। तो प्यारी साध संगत, दुनिया में कई साधु फकीर आहिनि। मांजी इहा वेनती आहे त पंहिंजो निश्चो यकीन रखी करे कंहिंजे आडंबरनि ते न भुलो, कंहिंजी वॾाई ते न भुलो। अंदरि कुझु बि न आहे, जीअं वॾो दौल हूंदो आहे, खड़को हुन में वॾो हूंदो आहे, पर अंदरों पोल जो पोल आहे। त प्यारी साध संगत, सतगुरु परम पिता गुरुदेव जेके नीअ जा नारा हणी करे हिन दुनिया खे जाॻाए वियो आहे, हे अॼु उनजी कमाई जो फल आहे। हे अॼु रोशनी सॼी उन जी आहे। हिन कबाइली इलाइक़नि में, खाना बदोश इलाइक़नि में, पहाड़ी इलाइक़नि तक
के महापुरुष जी अड़ी ॻाल्हि लहरिया धन सतगुर जो इंसानी चोले में अची करे असा मूर्ख जीवन के यानी ज्ञान नहीं कि मूक हो बाचाल पिंगल गिरवर पर चढ़े। अगर उनकी नज़र से तो हिकिड़ो मूर्ख चैन पंडितन जो टीकाकार पंडित थी तो सके। अगर उनकी नज़र से तो एक पंगले के जंगा ॾेई करे पहाड़ के शिखर से पहुंचाए सके तो मुझे सतगुर में कई नेकियूं कई गुणा लखन के अखियूं ॾिनई, लखन के ॿार ॾिनई, लखन के जगह ॾिनई। हाणे ये ॿाहिरियूं ॻाल्हियूं संत ज़रा पसंदि न कंदा आहिनि त असीं करामता ॾेखारियूं। हुन जो कर्तव्य हिकिड़ो आहे जीव जो जनम मरण जी बीमारी कटण जो। छो त तव्हांखे करोड़े जुगनि खां करोड़े कल्पनि खां ये जन्म मरण जी बीमारी लगी पई आहे। ॿियूं बीमारियूं त रवाजी किन गोरनि मों किन डाक्टरनि मों तव्हां छुटी सघो था, पर मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आहे। हकीमन के ॾेखारण बेकार आहे। तो प्यारी साध संगत धन वो गुरुदेव आहे जे अज असांखे उहा पूरी नाम जी दुनिया खावत खर्च तोड़ न आवे अखर बनारो कॾहिं बि खुटण जी लाइ न खुटजी। मूंखे पंहिंजी ज़िंदगी में यादि आहे त मां कॾहिं बि चाहे मूंखे केॾा दुख 10-10 ॾींहं 20-20 ॾींहं मां बुखारियूं कढियूं आहिनि, पर मां हथ कंहिंजे वेझे न पसारियो आहे। पर प्रेमन जो भी कुछ हिते शेवा कई आहे मां उहा अखियुनि सां वठी करे पंहिंजे हथनि सां उनजी नेक कमनि में लॻायूं। भला एॾा हे खूह भरण के बग़ैर पैसे को नथा थी सघनि। पोइ चाहे बाजे कंहिं वक़्त मां सां फिको मिठो बि ॾिना मां उनखां माफ़ी थो वठां, पर आख़िर मां खूह कीअं भरियां। सोनी दातार जी अजी महर उन्हनि जी कृपा सां कई डेरा हिन वक़्त मूंखे ख़ुदि ख़बर न आहे त किथे किथे डेरा आहे। कंहिं यादि जी ॻाल्हि शिकारपुर में बि असांजो डेरो आहे, अगरि उहो बि ॾिसणु वठो अथव। कई डेरा हिक ॿिए को रांदि खणनि था, तव्हां छोरनि जे शहर में वञो उहो डेरो बि ॾिसणु वठो अथव। हिन खां कई बार वधीक आहे। तंहिं करे प्यारी साध संगत या सतगुर जे शब्द जी रोशनी आहे, मुंहिंजी पंहिंजी रोशनी आहे, मुंहिंजी कमाई जो फल आहे। तंहिं करे हिन डेरनि जो दर्शन करण बि तव्हांखे लख लख हजनि लख लख कीर्तन त जॾहिं बि वर्छू लॻनि मुंहिंजी प्रेमनि खे गुरमुखनि खे वेनती आहे त ज़रूरु वर्छी ते न घुसाइनि, ज़रूरु वर्छी ते अचनि। ज़माना भला कीअं खुटंदा, ज़माना न कंहिं खुटाया न खुटायो। हिकिड़ो शब्द मरे पियो त चइबो आहे धर्म मूंखे करायो, पर नुगियूं रखूं अथव फलाणे हंध ते उहे कछू खणी वियो हो, वीचारो भुली करे सुरियो खणी आयो। हुनजो ॾिठो त हुनखे चई बाबा मुंहिंजे धीअर ई तव्हां त इहे अफ़ाल किरदार आहिनि, मोए तव्हां छा कंदव। कछू मां फिर खणी अचो, कछू यानी ॾुगियूं खणी अचो, कराईंदा आहिनि न रस्मी धर्म। असां हिंदू ज़ाती में फर्ज़ु आहे। तंहिं करे प्यारी साध संगत जंहिंसां वरिया जीवन आहे त बि अंत खे अची थिए। आख़िर त हेतिरो हली ॾे ज़रूरु, वञी घर अर्श में हली ॾे ज़रूरु। हिन दुनिया में अॼु बि असीं हली सघूं था, सुभाणे बि हली सघूं था। जे मुंहिंजो परम पिता चाहे हा हिन दुनिया में हज़ारा बरस रही सघे हा,
पर इहा मुंहिंजी अटल मौज हुई, पंहिंजी मौज हुई। स्वामी रविदास साहिब 156 साल हिन दुनिया में रहियो आहे। कबीर साहिब 120 साल रहियो आहे। गुरु अमरदास 105 साल रहियो आहे। अहिड़ी तरह से कई महात्माउनि जी एतिरियूं आहिनि, यानी काफ़ी रहिया आहिनि। मारकंडे ऋषि का हज़ारे जुग रहियो आहे। प्यारी साध संगत वही मरण जीवन तुझे हथ में मिठा, तो सब ॻाल्हियूं मुंहिंजे हथ में हूं, पर संदसि पंहिंजी मौज ईअं थी, पंहिंजो ख़्यालु ईअं थियो। विराचन को असांजा प्रेमी डॉक्टर चढ़ी आया। अमेरिका को डॉक्टर जॉनसन, स्विट्जरलैंड को डॉक्टर स्मिथ ऐं ॿिए हंधनि को कई क़िस्म जा डॉक्टर आया। असांजे हिंदुस्तान भर जा डॉक्टर ॼण उनजे हथों कंप्यूटर आहे। हिन गुनाहगार खे इहा इजाज़त हुई त मथे अची वञे, मां सिधो, का तकलीफ़ नहीं, को दुख नंबर न हो, मगर उनकी पंहिंजी ईअं मौज हुई। बस जाने हथ में सब कुछ हो, ये रहना तो रही सघा। तो प्यारी साध संगत धन गुरु आहे, इसरार गुरु, जिंदा गुरु। तव्हां हिसाब लगाए था सघो तो मां खुद खटवारी साहिब जी गदी जो कदी नशींदुमि। का मूंखे लालच न मिली, का जागीर न मिली, का मिल्कियत न मिली, जंहिंजी गर्ज़ लालच में अची करे मां पंहिंजी सिर क़ुर्बानी कई। तो प्यारी साध संगत मान वॾाई ठाहे अॼु करोड़ बार मूंखे वधीक मान मिलियल आहे, वधीक शान मिलियल आहे। करोड़ जान से मां वञा थो, मूंखे लोग अलाए कहिड़ी नज़र सां ॾिसनि था। हिंदू न बल्कि मुसलमान। तो प्यारी साध संगत ये सब उन यार जी नज़र आहे। अफ़सोस आहे त असीं मानव जन्म पाए करे असांजी कॾहिं बि अहिड़े तवजो न थी वञे। आखिर दुनिया में नेक हलणो आहे। भला काॾे असांजा बाबा ॾाॾा विया, पिता विया, माताऊं वियूं। प्यारी साध संगत ये दुनिया बेप्रकार जो माग आहे। तव्हां पंहिंजा दिन भी लिखाए आया हो, श्वास भी लिखाए आया हो। ये लेखे श्वास ग्रास है, ये जेके ग्रहियूं असीं खाऊं था, अगर का नसीब न आहे उहा भी बात वकिल पवंदी। लेखे श्वास ग्रास है, लेखे आवण जान। तो प्यारी साध संगत जॾहिं उहो समो पूरो थिए थो ख़बर नथी पए। तंहिं करे मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त वेही कलाक ॿ वञी प्रीतम जी यानी जेका तव्हांखे हुकुम आहे वेही उहो फर्ज़ अदा कयो। जेके फर्ज को कोताही करन था, समझाए या समझे नहीं, गए न मन की ठोर, बहते को जान दे दे जके दो। और कह महात्मा चवा जन की जितनी बुद्ध है उतना दे विचार, ताको बुरा न मानिए और कहाँ से लाए। तो प्यारी साध संगत तय करे पंहिंजी बुद्धि के चतुर करे ये घड़ियों सतगुरु जो भजन सिमरन न छॾियो। मां चवंदा तव्हांजा सब दुख मिटी वेंदा, सब दुख दर्द मिटी वेंदा। कई माताऊं अचनि थियूं, कई दुख ॿुधाइनि थियूं, पर मां चवंदा भजन नथियूं करनि। ये भजन करनि त दुख अचे छो। ये साईं कबीर साहिब चवा सुख में सिमरन सब करे, दुख में करे न को। जे सुख में सिमरन करे तो दुख काहे को हो, वो तव्हांखे दुख ही कोई न थींदो। पर असीं सिमरन नथा कयूं,
नाम नथा जपियो, केतरे प्रेमन को तो नाम ही विसरी गया, नाम जन तो याद ही ना है। एतरो माया एतरो धंधा ते गालिब ऐं हुनन के तमाम अगई अंधारो आ, वेतर जबल अंधारो अंदर थी वियो आ। तय करे हुनन के खपे सतगुर के प्रार्थना करन, बाधाइन त जेई माते ही बानी होत पुनल थी, हुजे त होत पुनल सा कमी नी कही, हो जो पायन पेर में आ जुती न जेई, विछा रेवे ही किनरा आर्य जाम थे। वरा वरा कामिल वेंचु कदा व्यान, ये साईं सूरदास साथ सचखंड जो मालिक हो, उन्हें एक शब्द चवा गुरु ग्रंथ साहिब में, तो मौसम कोन कुटल खलका में तव्हां सभिनी को जवाब तो पुछे तो ॿुधाए सघो था त मां जहिड़ो ख़ल्क़ जाने कुतो गंदो बुरो को थी सघंदो आहे त मूंखे ॿुधायो। मौसम कोन खुटल खलकामी, जेतन दियो ताए बिसारियो ऐसो निमक हरामी। जै थरई ॾिनो अखियूं ॾिनियूं, असीं उनखे विसारे करे नमक हरामी थी पियो। भर भर उधर विषय को धायो, जैसे सूकर ग्रामी, हर जन छोड़ हर बेमुखन की नजर करत गुलामी। हाणे वेठाऊं अगर कंहिं हाकुम जो कंहिंजो सॾो थियो चवंदा सत्संग पोइ ॿुधासीं, सुभाणे ई ॿुधी छॾंदासीं, पर वञूं मथां हाकुम खां वठे। मूसम कोन कुटल खलकामी, जैतन दियो ताए बिसारियो ऐसो नमक हरामी। बार बार उधर उधर चलान पेटक, बार बार उधर विषय को दायो, जैसे सूकर ग्रामी। जे कुतो सौ दर पिंदा एक टुकर का तदा इहो हाल मुंहिंजो आहे। एक पेट जे वास्ते सौ दर असांखे पिणना पवंदा। बार बार उधर विषय को दायो, जैसे सूकर ग्रामी। जीअं सूअर चओ कुतो चओ यानी फर्ज़ो आहे, इहो हाल मुंहिंजो आहे। सूर पतद को ठोर कहाँ है, तो ये बन श्रीपद स्वामी न ऐ बालक मुझी लाज तुझे हथ में। आन परीजर तेरे होते तो डर तो ढेका दे न सकी। दाने पानी टुकरे खातिर तू बेदर मूलन पठी। असां शब्द जी कमाई नथा कयूं, तंहिं करे लखे आफ़तूं असां ते ग़ालिब थियूं थियनि। सबको पिरियो असीं सुञाता थियो, तंहिंखां बाद शरीर में रोग पैदा था थियनि। टियों असांजो हर जगह मान अपमान तो थे, हर जगह निरादर जी नज़र सां असांखे ॾिसनि था, पर छड़ो यार के पुठी ॾियण जे करे। यार हुए लजपाल हुए, अहिड़ो यार तव्हांखे पंहिंजा लजपाल, तव्हांजी लजा रखण वारो यार हुए लजपाल हुए, उसा यारी लावण चस है। शरदे बदले जे सर मंगे तो सर ॾेवण क्या कस है। यारी लावण तो निभावण सान पीर मुर्शिद दस है। वो काफर है, वो काफर है कि यारी लाके फिर कहे हर सारी बस है। तो प्यारी साथ संगत भला जे तव्हां उनजी दरबार वहां बस करे निकिरंदो त काॾे वेंदव, कहिड़ी दरबार बख़्शंदा, उहो दर ॿुधाए छॾियो। तव्हां ॿुधाए सोचे ॿुधायो, ॿियो कोई दर न आहे। ये गुरु साहिब चयो आहे त हम खिन खिन बोलण हार, बख़्शन हारा बख़्श दे नानक पार होता। ये साईं भाई गुरदास साहब चवा, हम अपराधी गुनाहगार बेमुख मंदा, चोर यार जुआरियां ठग दे सगंदा। हम पापी अकृतगन सतगुर तू कोल रखता। सिमर मरीजा डांडिया सतगुर तू है बख्शदा।
तो प्यारी साथ संगत हमेशा उन्हें प्रीतम जी प्रीति रखो, प्यार रखो। ये परलोक जो समर्थ हो वखरत हो जे गुरबाणी चवात तो छा बंधव जिए का जो ऐसे उथे नाल तो तवारो परलोक जो तोशो नाम सदगुरु प्रेम प्यारा तय करे उन्हें प्रीतम जो प्यार रखी करे तवा फर्ज कोताही न करो बल्कि फर्ज अदाई करो, पूरो प्रेम करो। छाछ जो किनो शरीर आ जॾहिं मरे तो कुत्ता भी इनको नफरत करता। राजा दुर्योधन यानी पंजाब कुआ में जैसे हिरन लाल जो छड़ जरदो पर गुरु वाणी में अचे तो राजा दुर्योधन जॾहिं मोआ तो उन्हीं जो मांस गिजा भी न पियो खाए, कुत्ता भी न पिया खाए, छो तो यार जो नजर फिरल हुई। नजर पुछी जे करे तो सुल्ताना गांव कराईंदा, दर मंगन बीखन पावदा। तंहिं करे प्यारी साथ संगत मुंहिंजी इहा वेनती आहे, आरज़ू आहे तो वेही करे कलाक ॿ जे कुछ भी न कयो तो वेही साईं खे यादि कयो, प्रार्थना कयो, अरदास कयो, उन दर खां दुआ करो ते आशीर सतगुर जी साओ सुठो करे थी। बदबख्त के बिलाशक दर दर्द छो करे थी। पापन जी पहाड़ पोली झटपट पटे छॾे थी, जंहिंखे ॾिसे डबर सां उनखे छॾे उजाड़े। झड़ थी वञे जोगो चट जीअं खे ॾिठो करे थी। कुबतो कंगाल कोड़ियो बेहद दुखो करे थी। सतगुर जी दुआ थे हिन संसार में भी तारे, सचपच लाल संतन जी सेवा सचपच सुठो करे थी। तो प्यारी साथ संगत असांजी प्रेमी गुरमुख जेके बागड़ी कौम असली बागड़ी ना है, बागड़ जे देश को आया मोर जे जमाने जुल्म जे सतारा असा हिंदू तोड़े बागड़ जो देश आ अज भी आए। मां ॾिठो आहे मालवा देश बागड़ जा देश राजपूता क्षत्रिया हिन पंहिंजो असूल विसरी वियो, हे पाण खे बागड़ी चवण लॻा। असली क्षत्रिया राजपूता प्यारी साथ संगत तंहिं करे अज सतगुर पंहिंजो रुआ पाण संभारियूं आहिनि। हिनखे नाम जो प्यार आहे, सतगुर जो इश्क आहे, मोहबत आहे, कुर्ब आहे। चल सतगुर अञा हिन ते आशीर्वाद कंदो ऐं हिनजी वॾी जाने इज़त कंदो, मान कंदो। हाणे कुझु प्रेमी कराची शहर जा मां ॻाल्हि कयूं, असां बयानो बि ॾिनो आहे, ज़मीन भी वरिती आहे, त मां तव्हांखे लख वाधायूं हुजनि, मुबारकां हुजनि ऐं मां बि हिन ॿाहिरो वरितमि, मां बि ॿाहिरो वरितमि। तंहिंखां बाद असांजा प्रेमी कराची जी संगत सभु सॼा आहिनि, सभु ताक़त वारा आहिनि, उहे बि उनजी हमदर्दी कंदा। भापा उहे बि उनजी हमदर्दी कंदा। सभु संगतां असांजी हमदर्दी कंदासीं। सो हिते हव जे रस्ते में कोई शहर आहे, छा नालो आहे? नई आबादी। नई आबादी में जो आलीशान डेरो ठहे थो, जंहिंमें 20,000 15 हुननि जानो ॾिनो आहे, लिखपर कई आहे। त प्यारी साथ संगत अने यार जी पंहिंजी महज आहे कि भले जे घरों निकिर गया चोर, शहर विच पड़ गया चोर, शाह इनायत लिख छप छिकदा है डोर। हाणे अहिड़ी क़ौम खे सतगुर जे लाइ इज़त, मोहबत, कुर्ब, प्रेम
लखा रुपया कराची जड़ शहर में लगी चुकता, पर असी हाजिर हो। ये सर घुरे तो हाजिर हो, पर जर घुरे तो बेजर हो। कत्ल का काम करता हो, खुदा जाने तो क्या मैं। तो सतगुर जे मथो जान भी कुर्बान आ, पैसा छाइन, पैसा का शइ न आहे। इहा दुनिया इते पई हूंदी, कई दुनिया में दुनियादार छॾे विया। ये सिर्फ़ हिर्स हवस आ, ख्याल आ, मन दुखो तो ॾे, कचू तो खाराए, हीअं न हीअं, हीअं न हीअं। या 5 रुपया मां खाऊंगा, भगवान दास ॾिजा छा मां आहिनि मूं वटि, हिनमें कहिड़ो मुंहिंजो मतिलबु छा चुको आहे। पर न, प्रेमनि जे अंदरि उहो मालिक पाण रहे थो। हज़ूर जन जलवदी विया पिए, रस्ते में हिकिड़ो कुतो पियो रोड जे मथो। का गाॾियूं हुनजूं जंगा लताड़े वई। हज़ूर जन घड़ा हारून हो, भाई स्वरूप सिंह ड्राइवर हो, हयाई पर कुतो न अची वियो। ख्याल करे ॾिठो त जॻह कटी पई। त हज़ूर जन खणी करे हेॾे रखियो आहे। पंहिंजे सेवादारनि खे चयो, पाण उनजे हथ में वात में रोटी पिया ॾियनि, छो त हमेशह हज़ूर जन जो असूल हो कंहिंजे दर जो पाणी न पींदा। रोटी त पंहिंजे हंध हुई, पाणी सरकारी नलका जेके लॻल हूंदा रस्ते में उतो पाणी घुराए करे पींदा, या दरिया नंदी जो पाणी। त पाण हुनखे पाणी पिया ॾियनि। ऐं हिकिड़ो मुला हो, हिकिड़ी मस्जिद थी, हुनखे कुझु पैसा ॾेई करे, ऐं भाई जेसि थोरी हिनजो श्वास आहे त हुनखे पाणी ॾियो ऐं रोटी ॾिया। 500 ॾिनासि, 1000 ॾिनासि, कुझु बि ॾिनासि। त कंहिं प्रेमनि पुछो त आख़िर हिनजो पुॼारत छा आहे। कंहिंजो पुॼारत कोई बि न आहे। अॻिले जनम में गुरू हो, हिन प्रावधान वठी करे हिन खाधा। हाणे न पाण हज़म करे सघियो ऐं कुते जे जनम में आहे, पर हाणे जॾहिं असांजी नज़र में आयो त हिनजो बचाइण फर्ज़ु आहे असांजो। छो त असीं आया ई रूहनि जे वास्ते हो, रूहनि खे खणण वास्ते। पोइ चाहे कहिड़े चोले में हुजनि, कुतनि में हुजनि, गधनि में हुजनि। जॾहिं साईं कबीर साहब मगर जॾहिं देह छॾे वह पए, सॼी नंगरी खई चई मथे। काशी खे छॾे करे काशी खे वर आहे शिवनि जो, भई जेको हिते मरंदो उहो स्वर्ग वेंदो। पर कबीर चयो त मूंखे स्वर्ग न खपे। मगर खे शराब हो, जेको हिते मरंदो उहो काशी जे अॻितो उहो याने गॾाए जी जोन पाईंदो। त कबीर साहब चयो त नाम जी ताक़त आहे मूंखे। जॾहिं सचखंड हू विया पिए, सॼी नंगरी जी नंगरी, त गॾा हिंगा पिया ॾियनि। त के पिया चवनि साहिब गॾा बि हिते हिंगा था ॾियनि, कुता याने रड़ी था करनि। चवंदा हे नाम जी ताक़त आहे। त संत हिन दुनिया में सिर्फ़ु ज़ाती इंसान वास्ते नथा अचनि, बल्कि हर जनावर जे लाइ। कंहिं दरख़्त जो फ़र्क़ु आहिनि, के जनावर जी सवारी करनि, के दरख़्त जे तल छाया में वेहनि। कंहिं ते नज़र उनजी पइजी वञे, जीव जंतु ते, जनावर ते, उहो मन चोले में ईंदो, मन चोले में ईंदो। कंहिं प्रेमी हिकु दरख़्त जी तार वञी करे स्वामी जन खे वञी ॾिसण जे लाइ ॾिनी। उन फल परताव ते उहो दरख़्त सुकंदो वियो। उहो मन चोलो पाए करे के घर पधारियो। कुझु टाइम जे बाद 10-20 सालनि खां पोइ उन हे शरीर छॾियो पए त घर जा भाती याने पियो माउ ऐं ॿाहिरि अधी सभु जाने अखियुनि में पाणी आने करे रोअनि पिया। त उनको वजह पियो पुछे छाकाणि था रो। जब घरों नौजवान पुटु वञे भला खेलणु खपे छा, रोजे न। चवंदा मां त असल तव्हांजो पुटु ई न आहियां, मुंहिंजो अॻिलो जनम किकर जो हो। कंहिं मुंहिंजी
चार पटे करे स्वामी जर के दंदन जुदा दिया। हाणे मां इंसान आहियां पर मुंहिंजी ॿुधी उहा जड़ दरख़त वारी आहे। तंहिं करे हाणे मां हिते तव्हांजे घरों वञा थो, कुझु यानी तव्हांजे लाणो ॾियणो हो उहो वठी करे पूरो करे, यानी अॻिलो जनम मुंहिंजो हाणे खां 100 बार वधीक थींदो। फलाणी जॻह ते मुंहिंजो जनम थींदो त प्यारी साध संगत ये संतन ते शरफ़ आहे। जो करनि जो चाहिनि सभु मालिक आहे। संत इंसान न आहिनि, इसरार गुरु आहे। उहो देश अनामिका हिन दुनिया में इंसानी देह वठी अचे थो असां जीवन जे सम्झाइण जे ख़ातिर। छो त असां देवियूं देवताऊं ॾिठा न आहिनि, जे ॾिसण में बि अचनि त मन असांजो बर्दाश्त न करे सघो, ॾकी वेंदो। तंहिं करे असांजी सहूलियत ख़ातिर असांखे पंहिंजे करण ख़ातिर असां जहिड़ो इंसान बणिजी करे, जीअं असांखे 2 अखियूं, जीअं 2 पेर आहिनि, जीअं 2 ॿाहूं आहिनि, पर दुनिया में 24 अवतार आया, पैगम्बर आया, वली आया, गौस आया, कुतुब आया, शेख मशाइक आया, उहे बि त इंसान बणिजी आया न। राम कृष्ण आयो, उहे बि इंसान थी आया न। त संत जुगा जुग इंसानी जामे में अचनि था, अची रहिया आहिनि, ईंदा। इहो संतनि जो अचण वञण कर। जूनी क्यों अपर अपार आयूं तुहिंजा शुक्र गुजार। जहिड़े हाल लाई यार आयूं तुहिंजा शुक्र गुजार। तुहिंजूं नेकियूं अपर अपार आयूं तुहिंजा शुक्र गुजार। जहिड़े हाल लाई यार आयूं तुहिंजा शुक्र गुजार। हो तुझ शुक्राने जो सजदो तोखे रोज़ करां। हो तुझ शुक्राने जो सजदो तोखे रोज़ करां। हुजे उलट पलट दुनिया पर तोखे याद करां। हुजे उलट पलट दुनिया पर तोखे याद कयां। तुझो हर पल आहे साथ आयूं तुहिंजा शुक्र गुजार। तुझो हर हंध आहे साथ आयूं तुहिंजा शुक्र गुजार। तुहिंजूं नेकियूं अपर अपार आयूं तुहिंजा शुक्र गुजार। जहिड़े हाल लाई यार आयूं तुहिंजा शुक्र गुजार आयूं तुहिंजा शुक्र गुजार। हो तुझ दरगाह में ही वे पंहिंजो बाग ॾिठो। हो तुझ दरगाह में ही वे पंहिंजो बाग ॾिठो। हो बिगड़ियल मुंहिंजो हर कारज हितड़े ठहंदे ॾिठो। हो बिगड़ियल मुंहिंजो हर कारज हितड़े ठहंदे ॾिठो। तूं गुरु आहीं लजपाल आयूं तुहिंजा शुक्र गुजार। तूं गुरु आहीं लजपाल आयूं तुहिंजा
शुक्र गुज़ार जहिड़े हाल हलाई यार आयूं तुंहिंजा शुक्र गुज़ार तुंहिंजूं नेक